नाज़रीन, चंबड़ वेझो मस्ता ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब नींगर फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अशरफ मंगरियो। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पांच नाज़रीन खे हिकु इंतहाई अफ़सोसनाक वाक़े खां आगाह कंदो हलां। चंबड़ शहर में तेज़ रफ़्तार मज़दा ऐं मोटरसाइकिल विच में हिकु ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंमें 10 वरनि जो नींगर जेको आहे फौत थी वियो। चंबड़ शहर जे विच में तेज़ रफ़्तार मज़दा ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में 10 वरनि जो नींगर आसिफ अली पुट फ़तेह मोहम्मद कपरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे चंबड़ अस्पताल मुंतक़िल कयो, जेको ज़ख़्मनि जा ताब न सहंदे जेको फौत थी वियो। चंबड़ पुलिस हादसे जो शिकार थियल मज़दा खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। चंबड़ फोती नींगर चंबड़ जो ॻोठ मोहम्मद अली कपरी जो रहवासी आहे। फोती नींगर जो नींगर घर ख़बर पवण ते घर में जेको कोराम अची वियो आहे। फोती नींगर जो लाश चंबड़ अस्पताल में ज़रूरी घुर्जूं पूरी थियण बाद वासन हवाले कयो वेंदो। जी बिल्कुल, ही तव्हांखे ॿुधाईंदो ही चंबड़ शहर में जेको सो ही इंतहाई हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें मज़दा ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर में 10 वरनि जो नींगर आसिफ अली पुट फ़तेह मोहम्मद कपरी जेको ज़िंदगी जंग हाराए वेठो आहे, जेको फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश चंबड़ अस्पताल मुंतक़िल ज़रूरी घुर्जूं पूरी थियण बाद वासन हवाले कयो वेंदो। जी अशरफ, महिरबानी अवां जी।